अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अम्वालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिनु तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फ़ी सबीलिही फ़तरब्बसू हत्ता याति अल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फ़ासिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। ताबा है आफ़ताब जमाले मोहम्मदी, देखे न चिश्मे कोर तो उसका कसूर है। आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जहले खलक खादिम संदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थियो जहां, चमक्या ज़मीनो आसमां कशफ़त दुजा बिजमालिही। आ नूर आका दर असल नूरी संदन सारो नसुल, सीरत ऐं सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम वा पढ़ंदो सलातो सलाम वा, ये विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। मोहब्बत सां मिली जुली जेतरा जवान वेठा आयो, मुझे हबीब ते दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गर्मी आहे मच्छर बाहे पर इन सां मुंहुं ॾियो, सलात ज़ोर सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या। अञा फुटकन मथे सल्लल्लाहु अलैका या। अहिड़ी सलात पढ़ो जो मदीने वारो मदीने मां वही मरहबा करे सल्लल्लाहु अलैहि या। ओ इते अचो वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत एहतराम जे काबिल
सामईन खुसूसन पीरे तरीक़त रहबर शरीयत हजरत क़िबला सैयद मुताहिरुल हसन शाह दामद बरकातुहुल आलिया असांजे महफिल में आयल प्यारा दोस्त मौलाना साईं सिराज अहमद सिकंदरी साहिब इन महफिल के रौनक बख्शींदड़ सजाईंदड़ हिन मस्जिद जा पेश इमाम खतीब मोहतरम जनाब मुजाहिद अहले सुन्नत हाफिज कारी शकील अहमद सईदी साहिब ऐं जन साईं सां तावन करे इन मीलाद पाक जे महफिल के सजायो आ ऐं जेके ॿुधण आया आहियो सभिनी खे अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब का पहिरियां अव्हांखे मुस्तफ़ा करीम जे मीलाद मल्हाइण जूं लखे मुबारकूं हुजनि जो अव्हां हिन पुरफ़ितन दौर में हिन ॻोठ में मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मीलाद इश्क ऐं मोहब्बत सां सजायो आ। अल्लाह अव्हां जे इश्क के सलामत रखंदो, अल्लाह अव्हां जे मोहब्बत के सलामत रखंदो। जियां पंहिंजे प्रिय सां मोहब्बत रखी अथव ईअं ई इन मोहब्बत में जिंदगी बसर थींदी, मौत थींदो बि मुस्तफ़ा जे मोहब्बत में ऐं वरी जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदासीं बि मदीने वारे जे आशिक़नि जे कतार में उथंदासीं। मां बि जेका आयत करीम पढ़ी आ घणो वक्त अवां जो कोन वठबो छो त साईं क़िबला साईं जो ख़ुसूसी खिताब थींदो मुख़्तसर टाइम जे अंदर मां अवां जे साम्हूं आयो आहियां। जेका आयत करीम मां पढ़ी आ उन में अल्लाह जी ज़ात बाबरकात 8 मोहब्बतूं बयान फरमायूं आहिनि ऐं उन्हनि 8 मोहब्बतुनि सां इंसान जी फितरी मोहब्बत थींदी आ। उन्हनि 8 शयुनि सां इंसान फितरी तौर मोहब्बत कंदो आ पर अल्लाह दो फरमाए त 8 शयुनि खां वधीक बि अल्लाह ऐं उन जे महबूब सां मोहब्बत कयो त बेड़ा ई पार थी पवंदो। वो 8 शयूं कहिड़ियूं आहिनि आयत करीम पढ़ंदुसि उन जो तर्जुमो उन में अव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उहे 8 शयूं कहिड़ियूं आहिनि जन सां इंसान मोहब्बत कंदो आ ऐं पोइ 2-3 ॻाल्हियूं मुस्तफ़ा जे मोहब्बत जूं ऐं पोइ वरी आख़िर में अव्हांखां इजाज़त घुरबी। हिकु दफ़ो वॾे आवाज़ सां मिली जुली मुंहिंजे दिलबर ते दुरूद पढ़ो त अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या वडो आवाज क्यों ना ये थकलन वारो आवाज रखा पे जोर से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या व सल्लम अलैहि या अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन तरफ्तुमूहा व तिजारतुन तखशौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहाद फी सबीलिही फतरब्बसू हत्ता याति अल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सुभान अल्लाह। कुरान वणे मथो त हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे, कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे। अव्वल में जह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे। कादिर जो कलाम मिठो कुरान करीम आहे। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला दो फरमाए कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम। अब्बे अम्मा जी मोहब्बत पहले नंबर ते
कुल इनकान आबाउकुम पीमा जी फितरी मोहब्बत थी दिया व अबनाउकुम पुत्रन जी मोहब्बत थी दिया व इखवानुकुम भाइरन जी मोहब्बत थी दिया व अज़वाजुकुम ज़ालुन जी मोहब्बत थी दिया व अशीरतुकुम मिटन माइटन जी मोहब्बत थी दिया व अमवालुन तरफ़्तुमूहा ऐ माल मिल्कत जी मोहब्बत थी दिया व मसाकिन तरदौनहा ऐ जगहुन जी मोहब्बत थी दिया तिजारत जी मोहब्बत थी दिया। ये 8 मोहब्बतों अल्लाह जी ज़ात बाबरकात करे बयान फरमायो हल। अबे अम्मा जी मोहब्बत है, औलाद जी मोहब्बत है, भाइरन जी मोहब्बत है, पुत्रन जी मोहब्बत है, ज़ालुन जी मोहब्बत है, पैसन जी मोहब्बत है, घर जी मोहब्बत है, तिजारत जी मोहब्बत है। ये 8 मोहब्बतों अल्लाह जी ज़ात करे बुधायो। रब तो फरमाए 8 मोहब्बतों का वधीक अवां के प्यारो रखणो आ त अल्लाह हो अल्लाह जो महबूब रखणो आ। सुभान अल्लाह। प्यारी ज़ात रखणी आ त मदीने वारे साईं जी रखणी आ। जेकरे पीमा जी गाल चे अबे अम्मा के छड़े रवो पुटन जी गाल चे पुटन के छड़े रवो भाइरन जी गाल चे भाइरन के छड़े रवो जेकरे ज़ालुन जी गाल चे ज़ालुन के फटी करे छरबो जेकरे वतन जी गाल चे घरन के छड़े छरबो मिटन माइटन जी गाल चे छड़े रबा तिजारत पैसन जी गाल चे छड़े रबी सब खां वधीक मोहब्बत रखबी त मोहम्मद रबी सुभान अल्लाह। मुस्तफा जा सहाबी इन आयत करीम जो मिस्दाक होया। इन आयत करीम जो मिस्दाक रहा मुस्तफा जा सहाबा हबीबन करीमन जो प्यारो आ हजरत ज़ैद बिन हारिसा उन जो वाक़ियो बजीबा विकामंदे बाजार मायो आ हिकड़े वापारी बे वापारी खे ॾिनो बे वापारी टे वापारी खे ॾिनो टे वापारी चौथे वापारी खे ॾिनो हलंदे हलंदे मिठे मुस्तफा जे दरबार में आयो आ कंहिं सहाबी सगोरे गिफ्ट करे पेश कयो आ साईं गुलाम कबूल कयो नंढड़ो आ पर ज़ैद कंहिं वॾे पैसे वारे माण्हू जो फर्ज़ंद आ ऐं अकेलो ई पुटड़ो आ धाड़िलन अगवा करे खपाए छड़ियो आ पी मां ॾाढो परेशान आहिनि असांजो बच्चो अलाए काथे आ जिथे ॻाल्हि ॿुधनि उते वञी पहुचन पंहिंजे पुट खे ॻोल्हण जे लाइ ख़बर पई यमन में आ यमन खे वञी जाचाऊं उते कोन लधो ख़बर पई शाम में आ शाम खे वञी जाचाऊं कोन लधो ख़बर पई त मिस्र में आ उते ॻोल्हियाऊं उते कोन लधो आ ख़बर पई त मदीने मुनव्वर में मोहम्मद अरबी जे दरबार में हज़रत ज़ैद पहुंची चुको आ। सुभान अल्लाह। आया हज़रत ज़ैद बिन हारिसा मुस्तफा करीम जो चेहरो जो ॾिठो अब्बू अम्मा विसरी विया घर विसरी वियो रिश्तेदार विसरी विया मिट माइट विसरी विया हो ॾिसंदो हो वॾो हावारे चेहरे जो दीदार कंदो वल्लैल वारा ज़ुल्फ़ ॾिसंदो हो अबा जेको न चेहरे के हिकु दफ़ो ॾिसंदो हो मस्तान थी पवंदो कहिड़ो चेहरो हो वल्लुहा जो कहिड़ा ज़ुल्फ़ हा ओ जंहिंजा वल्लैल वारा वार सुहिणा सुहिणा गुंडड़ीदार सुभान अल्लाह सुहिणे जी मां छावा भाण कयां सुभान अल्लाह सुहिणे जी मां छावा भाण कयां चौस हज़रत ज़ैद ॾिठो मुस्तफा जो आशिक़ थी वियो अब्बू अम्मा विसरी विया मिट माइट विसरी विया हबीबन जो गुलाम अब्बे अम्मा के ख़बर पई त ज़ैद असांजो मुसलमानन जे नबी वटा आया हबीबन करीमन जे दरबार में था पहुंचन मुस्तफा जी ज़ात बाबरकात सां मिलिया है या रसूल अल्लाह असांजो बच्चो ज़ैद अवां वट गुलाम थी पहुतो आ असांजो अकेलो ही पुटड़ो आ मेहरबानी कयो जेतिरा पैसा चो असां के ॾियण जे लाइ तैयार आहियूं पुट असां जे हवाले कयो इत्तेफाक सां हज़रत ज़ैद ते मौजूद कोन्हे को कंहिं कमकार सां ॿाहिरि निकिरी वियो आ मुंहिंजे मोहम्मद अरबी फरमायो त तरसो
ज़ैद अचे मां मना कोन कंदो मास झलींदो मास कोन पर एकड़ी शर्त मां आए सही क़िबला बुधायो केड़ो शर्त आ हबीब फरमाए था त मां जोर भी कोन कंदो मास त मुखे छडे हवाले अचे सही ठीक आ असा जो पुत्रा असा के सुञाण तो असा दे हलियो इंदो ठीक आ घड़ी गुजरी आ हजरत ज़ैद मुस्तफा जे दरबार में अबे मां पंहिंजे पुट खे जो ॾिठो सालन जो विछड़ल बच्चो ॾिसी अखियूं ठरी पयूं हल दिल खुश थी आ असां जो बच्चो असां के पंहिंजो कंदो असां गॾिजी हलंदो पुट हेतरा साल थी विया असां का विछड़ी वे खबर ना है किथा किथा हिते आयो आ असां सालन जा साल रुनो वेठे हाने खुदा मिलायो आ मेहरबानी कर असां सा गॾिजी हल हजरत ज़ैद जे अखिन मां पानी पियो हले कदम ते किरी थो पे मुस्तफा करीम के रस्तो करे या रसूल अल्लाह कुर्ब कयो मेहरबानी कयो मां अवां जो दरड़ो कोन छडींदुस आहिन त अबो ऐं अम्मा वाकई मां सुञाता आहिन पर मां तो दिलबर जो वॾो हवारो चेहरो ॾिठो आ दिल ई नथी चवे तव्हां जे मदीने खे छॾिया सुभान अल्लाह हा सही मुस्तफा जो चेहरो जो ॾिठाई त मस्तान थी पयो हबीबन जो चेहरो ही एड़ो उन जा अबो ऐं मां परेशान थी विया हैरान थी विया असां जो जाओ असां जो बच्चो आ सुञातो बसा के थई वडी गाल आ यो छा जो कमाल आ यो वडो हवारे चेहरे मोहम्मद अरबी जे अखलाक जो कमाल या मोहब्बत मुस्तफा करीम सा उन जी आ अबे अम्मा के छडे थो पी मां जे मोहब्बत के मुस्तफा जे मथा कुर्बान तो करे हजरत सुहैब रूम खां हलियो आ मुस्तफा जे दरबार में आयो आ हबीबन जो चेहरो दिसी आशिक थी पयो आ हबीबन मक्के के छडे मदीने दा हिजरत कई आ सहाबा मुस्तफा सा गडहल हजरत सुहैब मक्के में रहजी तो वने पयो मक्के मां निकलण जे ला इरादो तो करे रस्ते ते काफिर था मिलन से कादे पियो वनी के पेंजे यार मोहम्मद जो दीदार करने जे ला तो मां हिते मक्के में कोन रहंदुस हबीब हिते हा मां वडो हवारे चेहरे जा दीदार कंदो होस हाने छड्यो त मदीने वञा पंहिंजे आका खे वञी ॾिसां सुहैब खे था चंद्र कोन छॾींदा सुई हिते ही रहणो पवंदई हजरत सुहैब तो ते त मां वडो वापारी आया ही पूरो माल जो काफिलो तव्हां जे हवाले आ ऐं पूरी जिंदगी में जेको मां माल कढ कयो आ वो मक्के में फलाणी जाइ ते दफन थियल आ अवां जे हवाले तो कया मुखे इजाजत दो त मां पंहिंजे मोहम्मद जो वञी दीदार कया सौदो तो करे माल उनन जे हवाले मिल्कियत उनन जे हवाले हर शय उनन जे हवाले पाण उतां हले तो काफरन जो ठीक आ असां के पैसा के मन बियो छा उनन पैसा अर्थ कया ऐं हजरत सुहैब मोहम्मद करीम के हित कयो या मोहब्बत हर शे कुर्बान था कन पंहिंजे प्रिय ता बिलाल इश्क रखियो कहीं इश्क रखियो गाला थे बिलाल के बाह पे लेटाए काफिर तकरीम ले न बने ओहे मारे मारे थकी जी प्या ओहे मारे मारे थके जी प्यार पर ही परवानो वो नटो महबूब मिठे जे मस्तान दुख दर्द सही तबे मोह नटो सरकार जरूरी शमशया सुभान अल्लाह बिलाल इश्क रखियो उमैया जो गुलाम शक्ल सादिया वार गुंडीदार अब हेरे ने हारियो हेरा तवज्जो कयो अब्बा छोड़े पाण मन गा इश्क जो गालियों जो हलन मोहब्बत सा बुधो इश्क सा बुधो दिल वारा कन खोले बुधो त इंशाल्लाह मथा नजर करम थी बिलाल इश्क रखियो मुस्तफा जे चेहरे के दिठाई आशिक थी पई उमैया काफिरा उन जो गुलाम
जुल्म थो करे बिलाल जे गिचे में रसियों थो वेझे गरम पत्थरन जे मथा सुमारे थो छड़े मथा बियो पत्थर थो रखी छड़े बिलाल बेहोश थी थो वने ऐं जे वक्त में होश में थो अचे ओ मैया पुछा दो करे कर खबर मोहम्मद के छदींदे या न छदींदे अर्ज तो करे त ये त हिकड़ी जान लखे जानियो हुजन मोहम्मद ता कुर्बान है थे बिलाल के पास हिते लेटाए काफिर तकरीम देन वने ओहे मारे मारे थकी जी प्या पर ही परवानो को न हटो महबूब मिठे जे मस्तानल दुख दर्द सही तबे मोहन मटो सरकार जे नूरी शम्स अग्यां सुभान अल्लाह मुस्तफा जो चेहरो ॾिसी मस्तान था थियन मदीने जो शहर अबा कहिड़ो शहर कहिड़ो ॻाल्हायो दिल चवे थी मदीने हलूं हां चवे थी वही चो मौला मदीनो देखार पे भली मार लहन हो जागा खिल जा मदीने जो शहर मुझा महबूब मदीने जे शहर में पंहिंजे सहाबा के दीदार कराइंदा हन सहाबा त अखियूं ठारींदा हन पर एकड़ो यहूदी जो बच्चो आ वो मुझे महबूब जे चेहरे के ॾिसी आशिक थी पयो नंढड़ो मुस्तफा जो चेहरो जो ॾिठाई त मस्तान थी पी मोकले कमकार जेला बाजार में आई सौदो वठिया सौदो न वठे मुस्तफा जे मस्जिद नबवी जे दरवाजे का भी मुस्तफा जो चेहरो वेठो तके सही चेहरो बुदा चेहरो हो पी के खबर पैजी वई मुझो पुत्र मुसलमानन जे नबी सा मोहब्बत करण लगो आ पुछाइस काडे विंदो है जे बाबा नाराज नथी त बुधाया न बुधा जेमा मुसलमानन जे नबी जो पतंगई परवानो थी पयो आया जेसी त उन जो दीदार कोन कंदो आ दिल कोन ठरंदी आ माए ता सौदो वठण विंदो आया बाजार कोन विंदो आ पेरा मोहम्मद जो दीदार कंदो आया हाय हाय दीदार कंदो आ हो त यहूदी हो न दुश्मन हो खबरदार अज का पैदम तो के नाहे वणो न मुसलमानन जे मस्जिद में वणो थई न नबी जो दीदार करणो थई तू जो अचण वणन बंदा घर में विहारे तो छड़ेस चौदी वारी जे अंदर आ हाने आशिक जो चौदी वारी जे अंदर रहो दिल न पई रहे इश्क में बीमार थी पयो कमजोर थी वयो हडड़ा थी वयो अखियों डरा दई वयो हली न सके पी इलाज कराए बच्चो औलाद हो डॉक्टर अची वया तबीब अची वया दवाओं दरमल का दवा असर का न करे ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदो वञे ॾींहों ॾींहुं पोते पवंदो वञे बिल आख़िर मरण जे क़रीब आ पी मथा है रिश्तेदार मथा हल मिट माइट मथा हल पी पुछा थो करे पुत्र तोखे कहिड़ी बीमारी आ न दवा थी असर करे न इलाज थो असर करे दवाऊं कराए कराए थकजी पिया आहियूं हाणे त मरण जे क़रीब आ ॻाल्हि कहिड़ी आ भला आख़िरी ॻाल्हि का वसियत कर तुंहिंजी वसियत ई पूरी कयूं ओ साहब ओ मुंहिंजे महबूब जो नंढो आशिक अर्ज़ तो करे ओ मुझा प्यारा बाबा जे करे मनी तो तोखे बुधाया जे हा आखिरी गाल मनी दो साए जे वायदो कर जे वायदो आ जे देर न कर मुझे महबूब मोहम्मद के वटिया त दीदार करे दम धणी जे हवाले कयो सुभान अल्लाह इंदो जे त दर एड़ो आ जे को एक दफो इंदो आ उनके एड़ी वंड मिलंदी आ जो बीर भूख ही न लगंदी व अम्मा साइल फला तनहर अल्लाह महबूब के फरमायो त साइल अचई त झणक जांस न तड़को न जांस खाली न मोटाए जांस खजाना मा रब जा थई वडण वारो तू मोहम्मद अता करे छड़ जा सुभान अल्लाह दसा गल की खजीने दी
इन खजाने जी केड़ी गाल कजी दसां गल की खजीने दी सारी दुनिया खाती है सारी दुनिया खाती है खैरात मदीने दी महबूब दमे लाए महबूब दमे लाए हाय हाय चेपू मां वन्यास क्या वन्नीस हुजूर के मुजा सलाम रे हबीब अची हाने यहूदी घरां तो निकरे हुजूर जे दरबार में आयो अर्ज तो करे या रसूल अल्लाह हबीब ने फरमायो जी यो छा पियो चवी अर्ज तो करे त या रसूल अल्लाह मुजो नंढड़ो नी घरा आए बे ॾाढो प्यारो पर अवां सा मोहब्बत करे वेठो आ मां सख्ती कई मास घर में बंद कयो मास इन इश्क जे बीमारी में बीमार थी पयो आ मरण जे करीब आ आखिरी तमन्ना थस त अवां जो दीदार करे दिल भर हलो मेहरबानी कयो मुझे बच्चे के पंजो दीदार अली करायो त सणाई थेस हबीब जी ज़ात फरमायंदा त ठीक आ तू हल तसी चऊं था हबीब ने फरमायो बकर उठी हलो उमर उठ उस्मान उठ हैदर उठ सलमान उठ बिलाल उठ हबीब ने सहाबा के सदियो आ गडजी यहूदी जे घर था अचन वो नंढड़ो आशिक बिस्तरे ते पयो आ कपड़ो मथा है हबीब ने करीम ने कपड़ो हटायो आ मुस्तफा पंजो यदुल्ला वारो हथ उन नंढड़े जे मथे ते रखियो आ ऐ मुस्तफा जे जी थधाण उन आशिक के महसूस थिया त अखियों पटे दिल भर जो दीदार पियो करे सुभान अल्लाह वडवा वारो चेहरो पियो दिसे हबीब फरमाए त कलमो भर त जन्नत वठी रिया कलमो भर साईं मोट नमाज़ू त कोनन साईं मां हज त कोन कया साईं मां खैरातू त कोन कयो हन मां ज़कातू त कोन ॾिनियूं हन मां त सजी जिंदगी यहूदियत में रहो आया मां त सजी जिंदगी पंजे अबे अम्मा जे दीन ते रहो आया किए प्या चो त कलमो भरिया त सणाई थे हबीब फरमाता त हाओ बियो तू जो को मल कोने को पर तो मां मुस्तफा सा मोहब्बत रखिया हाने कलमो भरण तुजो कम रब राजी करे रणो मां मुस्तफा जो कम सुभान अल्लाह आज़ई मोहब्बत है आता हुजूर जो हजरत अनस बिन मालिक का रवायत एकड़ो सहाबी हुजूर वटायो अर्सो करे या रसूल अल्लाह क़यामत कदे थी चाचे अब क़यामत थींदी न आहे यकीन मरणो आ कब्र में हलणो आ वरी कब्र का उठणो आ वरी क़यामत जो मैदान थियणो आ उन सहाबी सगोरे पूछो या रसूल अल्लाह क़यामत कदे थींदी अभी फरमाया क़यामत जे लाइ तैयारी केड़ी कई थी केड़ा अमल कया थी क़यामत जे लाइ पुछी थो अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह मूट को अमल कोने आओ पर हिकड़ी गाल आहे जो मां आवा महबूब सा बे इंतहा मोहब्बत तो रखा सुभान अल्लाह बस इहो अमल हुजूर फरमाइंदा था वो तू जी मां मुस्तफा सा मोहब्बत दा त क़यामत में तू मां मुस्तफा सा गडो सुभान अल्लाह या मोहब्बत था इहो इश्क था आवा हुजूर सा मोहब्बत था रखो हबीब फरमाइंदा अल मर मन हब जेको जै शे सा मोहब्बत रखंदो आ क़यामत जे दिहाड़े उन सा वो गड होंदो आवा जी जे करे हुजूर सा मोहब्बत दा क़यामत जो निहारो थींदो आ मुस्तफा सा ही गद मोहम्मद अरबी सा गड होंदो सुभान अल्लाह उन आशिक में मुस्तफा सा मोहब्बत रखी इश्क रखियो प्यार रखियो हबीब फरमाया कलमो तू भर जन्नत माथो वठी दिया छा तो चवे देरी न तो करे चे तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा कलमो कौन दो चे पढ़ायो ना ला इलाहा जोर सा पढ़ायो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे बस कयाई दम परवास थी उन यहूदी हुजूर के अर्ज कयो या रसूल अल्लाह असा जा हथ कटजी विया
अगे यहूदी हो हाण मोहम्मदी अगे असा जो हाण अवां जो हबीब फरमान था त हाओ हाण वाकई मुंजो हाण अवां जो को ताल्लुक नाए हाण मां जाना त मुंजो यार खणाइन अब वक्त त उन जा भला असा मरऊं असा जो अखियों रिश्तेदार दिसन असा मरऊं असा जो अखियों या छित दिसन या भित दिसन पर हु मरे पयो त दीदू मुस्तफा जो चेहरो पियो दिसन वक्त हुयस ऐं वरी कांधी केर तो थिएस मुस्तफा जा साहब ऐं मदीने जे गली मां पियो अचे किए पियो अचे आशिक तर्जमाने कई ये तो आशिक का जनाजा है जरा धूम से निकले आशिक का जनाजा है जरा धूम से निकले महबूब की गलियों से जरा धूम के निकले सुभान अल्लाह महबूब जे गलन सा घुमे ऐं तू ब आरज़ू कर या तमन्ना कर त असां जो मौत ब मदीने में थे कबूल कबूल अथव अब हिते मरऊं सिंध में मरऊं पाकिस्तान में मरऊं लाखा रोड में मरऊं शेख साहब जे गोठ में मरऊं फायदो ना है मरऊं मुस्तफा जे दरबार में तो मजो होते वो ही चंदो कर आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने जाए आओ मदीने में मौत थे तो बाकी छा करो हां हुजूर पंहिंजे आशिक खे खणाइन कफन गुस्ल दियारिन सता कफन ढकाइन सता जनाजे जी नमाज पढ़ाइन सता कब्र में लाहिन सता मुस्तफा करीम जो कब्र में लाथस त पंहिंजो पूरो कदम नथा रखन अगियो हिस्सो कदम जो पैर मुबारक जो अगियो हिस्सो जेके पप सदबो आ उहो था रखन सहाबा त मुस्तफा के दिसंदा हन वार जी पूर जी वियो दुआऊं थी वयूं अर्ज़ था कने या रसूल अल्लाह कुर्बान वञूं अवा हलो पिया त पंहिंजे कदम खे पूरो कोन पिया रखो अगियो हिस्सो पिया रखो छाजे करे हबीब फरमाइन था त हा इन जे करे जो है न मूसा मोहब्बत रखी अल्लाह मलाइकन के मोकलियो वञो मुझे मोहम्मद जे आशिक जो वञी दीदार करे अचो सुभान अल्लाह मुझे महबूब जो दीदार करे अचो त अवां जा बि बेड़ा पार करे छॾिया या मोहब्बत है छाए अब्बे जी मोहब्बत अचे पोते करीस औलाद जी मोहब्बत अचे हटाईस भाइरन जी मोहब्बत अचे परे करीस जालिम जी मोहब्बत अचे हटाईस रिश्तेदारन जी मोहब्बत अचे हटाईस व्यापार जी मोहब्बत अचे परे करीस घरन जी मोहब्बत अचे परे करीस सब खां वधीक मोहब्बत कर मोहम्मद अरबी सा द बेड़ा ही पार थी पवनी अभी फरमाइन था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन अभी फरमाइन था तेसी ताई तवा मा कोप मोमिन नथो थी सके जेसी ताई पंहिंजे अब्बे खां अम्मड़ खां औलाद खां रिश्तेदारन खां यारन खां सभिनी माण्हुनि खां वधीक मां मुस्तफा सां मोहब्बत नथो रखे उन जो ईमान ही कामिल कोन्हे मोहब्बत जेका होंदी है ना मोहब्बत उआ हर शय जेका शय हुजूर सा निस्बत रखंदी आ ना उन सा आशिक मोहब्बत रखंदो हुजूर जो नालो अचे आशिक हुजूर सा त मोहब्बत कंदो पर हुजूर जे नाले सा भी मोहब्बत कंदो हुजूर जो शहर अचे हुजूर सा त मोहब्बत पर हुजूर जे शहर मदीने सा भी मोहब्बत आओ हुजूर जे सहाबा जो जिक्र अचे हुजूर सा मोहब्बत पर हुजूर जे सहाबा सा भी मोहब्बत जो निस्बत रसूलुल्लाह जी हुजूर सा मोहब्बत हुजूर जे आल सा हुजूर जे निस्बत जे करे मोहब्बत अब जे कोई यार के सुनाणे यार जे पार के न सुनाणे वो आशिक कोन चे इया ना जैसा मोहब्बत थींदी आ
कैसा दुनियावी के मोहब्बत थी वने तो उन यार जा कपड़ा भी वणंदा आओ महबूब जा कपड़ा भी वणंदा महबूब जा वार भी वणंदा महबूब जे सवारी ते सवार होंदो उहा सवारी भी वणंदी महबूब जे कोठ में रहंदो उन कोठ जो गलियूं भी वणंदियूं छो तो उन जी निस्बत महबूब दा है महबूब त प्यारो आ पर जेका शय निस्बत महबूब सां थी रखे उहा भी प्यारी हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह या केड़ी मोहब्बत चईबी जो सदायूं मुसलमान सदायूं महबूब जा उम्मती ऐं जेका शे हुजूर सां निस्बत रखे उन जो अदब न कजे जह पोस्टर ऐं इश्तिहार ते नालो रसूलुल्लाह जो उन के सट्टू ॾेई फाड़जे या मोहब्बत चईबी या दुश्मनी चईबी ॻाल्हायो थोड़ो ॻाल्हायो त सही सदको वञा अब जे जगह ते रसूलुल्लाह जो नालो हुजे जे जगह ते रसूलुल्लाह जी सलात लिखल हुजे जे जगह ते रसूलुल्लाह जो गुंबदे खजरा लगल हुजे जे जाए ते अल्लाह जो घर बैतुल्लाह उन जी तस्वीर लगल हुजे जे जाए ते मोहम्मद नालो लिखल हुजे जे जाए ते रसूल नालो लिखल हुजे जे जाए ते नबी नालो लिखल हुजे उन जाए जी बेअदबी कजे तो वो मुसलमान चेबो या काफिर चेबो ॻाल्हायो काफिर यो ईमान केड़े कम जो अड़े मोहब्बत त उहा हुंदी आ प्यार त उहो हुंदो आ हारून रशीद बादशाह थी गुजरियो आ उन वटे खादिम हुंदो हो गुलाम उन जो नालो हो मोहम्मद छा नालो वणे थो ॻाल्हायो त सही नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है लब पर कलमा सल्ले अला और हाथों में कशको सुभान अल्लाह महबूब जो नालो जे जाए ते अची वने हारून रशीद हिकड़े दिहाड़े बादशाह वाशरूम दे पियो वने हम्माम दे पियो वने पहिरियां नाले सां सदींदो हो मोहम्मद उन दिहाड़े चयो फलाणे जा पुत्र लोटो भरे आ उन सोचो अलाए मुझे पुत्र ते नाराज आ अलाए कावड़ थस अलाए केड़ी गाल थस बैत में पूछा थो करे सो बादशाह सलामत अवा छाजे करे हुआ नालो सब नालो वठी मुझे पुत्र के सदींदा आयो अजो मुझो पुत्र करे अवा सदियो आ बादशाह दो ते दहाओ हुआ मां बे कम जे ला सदींदो आयास उन जे करे मोहम्मद नालो वठंदो आयास मुझे मोहम्मद अरबी जो पाक नालो आ पर मां हम्माम रे वञा वाशरूम दे पियो वञा काकूस दे पियो वञा मुझे दिल बर्दाश्त कोन कयो तमा वञा पलीद कम जे लाए तो नालो पाक वठन तेजे करे मां तुझो पुत्र करे नखे सदियो आ अदब यो सुभान अल्लाह अब अदब यो था प्यार इहो थव ऐं अदब जे जे दिल में हुंदो आ न ओ खटी विंदो आ अदब वारा मानू खटी विंदा जेको बेअदब हुंदो आ न ओ सदाई लीस्तो ऐं नाबूद हुंदो आ शैतान बि त बेअदबी कई न अल्लाह फरमायस आदम के सजदो कर उन बेअदबी कई मां नबी के छो सजदो कया अल्लाह जो नबी हो आदम उन जे चेहरे में मोहम्मद अरबी जो नूर होयो अल्लाह फरमायस आदम के सजदो कर हु बेअदब बणियो आदम के सजदो कोंदो करे पयो अल्लाह फरमायस तो बेअदबी कया मुझे नबी जी हाने फखरुज इन्नक रजीम व इन अलैका लअनती इला यौमिद्दीन निकरी वञ मुझे दरबार मां क़यामत जे ॾींहं ते तुझे मथा लानत पई वसंदी ओ अदब कबो या बेअदबी कबी ॻाल्हायो
ओ अदब वारा खटी व्या पे अदब थियो दर बदर आहे अदब हुजूर सा मोहब्बत रखो, हुजूर सा इश्क रखो, हुजूर सा प्यार रखो, हुजूर जो इस्म अचे त चुम्मी अखिन ते रखो, हुजूर जी सलात अचे उनके चुम्मी अखिन ते रखो, हुजूर जे पाक मदीने जी गाल अचे दिल बाग बहार थी पवे, हुजूर जे सहाबा जो जिक्र थे दिल बाग बहार थी पवे, हुजूर जे अहल बैत बच्चन जो जिक्र थी पवे तवां जी दिल बाग बहार थी पवे। सुभान अल्लाह। छो त इन्हनि जी निस्बत कंहिं सां रसूलुल्लाह सां कंहिं सां निस्बत आ अल्लाह जे महबूब सां निस्बत आ। हुजूर अल्लाह के प्यारो आ पर हुजूर सां जेका शे निस्बत थी रखे वा खुदा के प्यारी आ। सुभान अल्लाह। अवां जे महफिल में मुझे महबूब जा बच्चा आया ये ना मदीने वाले साईं जी आल उहा आल वो घराणो जे घराणे के वराउल वरा घराणो चयो वयो आहे। इस घराने में हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है, अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा है, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। सुभान अल्लाह। इन घराने सा मोहब्बत कर, इन घराने सा प्यार कर, इन सा इश्क जो इजहार कर, जे चाहे ते मुस्तफा जे अहल बैत जो नालो अचे हर शे कुर्बान करे छॾे, आशिक मुस्तफा जे अहल बैत सा मोहब्बत जो इजहार कंदे इश्क ऐं प्यार जो इजहार कंदे ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आ। जे तो काबा इश्क का हूं नमाज़ी मैं हूं की इनायत पे राज़ी, मेरी बरकत पे हा मेरी तुरपत पे लिखना यूं कातिब पंचता ये अदना गदा है। सुभान अल्लाह। जे तो मां मरी वञा मरणो त आहे घर के छड़नो आ, मिटन माटन के छड़नो आ, दोस्तन यारन के छड़नो आ, रिश्तेदारन के छड़नो आ, मिट्टी जामण वार जी वींदा, कब्र जे अंदर मानू हलंदो, मुनकर नकर जा सवालात थींदा, आशिक तो चे त मुखे पूरे अचो, मिट्टी जामण वारे अचो, मथा तख्ती हणो, उन तख्ती जे मथा मुंहिंजो नालो न लिखजो, मुंहिंजे अब्बे जो नालो न लिखजो, मुंहिंजी तारीख़ वफ़ात न लिखजो, छा लिखूं जे तो मेरी बरकत पे लिखना यूं कातिब पंचता ये अदना गदा है। जेदो मरी वञा मुझे कब्र जे मथा तख्ती हणी अचो त इएं लिखजो त अहल बैत जो गदागर हिन जो नौकर सुठो पयो आहे। मेरी बरकत पे वरी चओ मेरी बरकत पे लिखना यूं कातिब पंचता ये अदना गदा है। चवरायो अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा अलवरा है, इसमें हसनैन है फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। सुभान अल्लाह। अल्लाह से अवां जे मोहब्बत के सलामत रखे, अवां जे इश्क के सलामत रखे, अवां साईं शकील साहब सां गॾिजी ऐं मुस्तफ़ा जो मीलाद मल्हायो आ। अल्लाह अवां जे रिज़्क में रोज़ी में इज्जत में आबरू में कारोबार में बरकतूं विझे। हिन साल हे कूण ते मीलाद आ ऐं आईंदह साल दहोड़ ते मीलाद मल्हाइजो, इंशाअल्लाह बरकतूं ईंदव। हे कूण ते था कयो न, अल्लाह साईं अवां जे मीलाद जे सदके अवां जे रिज़्क रोज़ी में बरकतूं विझंदो। रब करीम मुझो चवण ऐं अवां जो ॿुधण पंहिंजे बारगाह अक़दस में क़बूल फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह। आखिर दावाना।